बाक़ी ॿिया नंढा नंढा कम जेके बि वरी बल्दियाती अगरि सेटअप बणिजी थो अचे पंहिंजे हिसाब सां हींअर बि असां डिप्टी कमिश्नर खे लिखंदासीं 2-3 एप्लीकेशन जेके बि मुंहिंजा नंढा नंढा जेके मसइला इलेक्शन में कम बंदि आहिनि हींअर इलेक्शन में कम कोन कंदा उहो करे माण्हू हेरा आऊं चवां त आऊं तो डी सिक चवां या यूसुफ तो डी सिक चए इलेक्शन खां पोइ जेको सिस्टम बणिजे त इंशाल्लाह ऐं आऊं इहा उम्मीद थो ॾियारियां अवी चवंदा न त इलेक्शन खटण खां पोइ असां नज़र कोन था अचूं यूसुफ बलोच ईअं सम्झो तेबा गार्डन ते वेठो इहो आऊं खातिरी थो करे ॾेई छॾियां तेबा गार्डन अवाजे ने मिंट जे फासिले ता जडे पावा के यूसुफ बलोच जी जरूरत पवंदी हिकु ॾींहुं मूंखे पहिरीं ॿुधा जा यूसुफ बलोच अवाजे ने तॾहिं त अचींदो तेबा गार्डन ते बि जिथे बि आऊं उनखे आऊं वठी अची यूसुफ बलोच कोन्हे ईअं सम्झ आऊं आहियां त अवां सां हर दुख सुख जीअं मुर्तज़ा बलोच सां पंहिंजो हर दुख सुख मंझे रहासीं ईअं बि उनजो फर्ज़ंद बि आहे इंशाल्लाह उन खां सुठे तरीक़े सां जीअं संदसि वालिद साहब उन खां सुठे तरीक़े सां असां सभिनी को मोबिलाइज़ तो राज्य में हर जगह ते मामला थींदा सिलसिला थींदा पर 16 फरवरी ते मोटर लिस्टू वगैरह सब पेयूं आहिनि अवां नौजवान जेके पायो सब कुछ टोटल 260